हेडलाइंस आवासा अहम खबर शेयर कंदासीं। कराची खां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बरसातुनि ऐं पैदा थियल सूरत हाल ते इजलास थियो आहे। वॾे वज़ीर पारां आबपाशी खाते खे मंशर ढंढ ऐं हमल ढंढ जी निगरानी करण जी हिदायत कई वई आहे। अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। हिन वक़्तु जारी बरसात जो स्पेल राति ताईं टुटी वेंदो। इजलास दौरान वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई। हिकु हफ़्ते खां पोइ 13 या 14 अगस्त ते ॿीहर बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो। ब्रीफिंग में अहिड़ो ॼाणायो वियो आहे। खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। अॼु गुड्डू बैराज जी सूरत हाल हेठे दर्जे जी ॿोॾि खां काफ़ी घटि आहे। जीअं ई मंछर में पाणी वधे इहो दरिया में छोड़ कयो वञे। वॾे वज़ीर जी हिदायत कई वई जिथे जिथे बरसाती पाणी बीठल आहे इहो बिना देर नेकाल करायो वञे। अहम ख़बर आहे। अवां शेयर कंदासीं। बलोचिस्तान मां बरसाती पाणी हिन वक़्त ताईं सिंध में दाख़िल नाहे थियो। हमल ढंढ पाणी आम सतह ते आहे। मंछर ढंढ में रुगो 4% वाध थी आहे। दादू मोरो वटि पाणी जी सतह 120 क्यूसिक रिकॉर्ड कई आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। भान सईदाबाद में पाणी बीठल आहे नेकाल करायो वञे। वॾे वज़ीर जी कमिश्नर हैदराबाद खे हिदायत कई वई जो ही में बि पाणी आहे। मीडिया में रिपोर्ट बि थी रहियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अहिड़ो चवणु आहे। एक भेरो ॿीहर कराची खां अहम ख़बर अवां शेयर कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बरसातुनि ऐं पैदा थियल सूरत हाल ते इजलास थियो आहे। वॾे वज़ीर पारां आबपाशी खाते खे मंछर ढंढ ऐं हमल ढंढ जी निगरानी करण जी हिदायत कई वई। अहम ख़बर आहे। अवां शेयर कंदासीं। हिन वक़्तु जारी बरसात जो स्पेल राति ताईं टुटी वेंदो। हिकु हफ़्ते खां पोइ 13 या 14 अगस्त ते ॿीहर बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो। अॼु गुड्डू बैराज जी सूरत हाल हेठे दर्जे जी ॿोॾि खां काफ़ी घटि आहे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई जीअं ई मंछर में पाणी वधे इहो दरिया में छोड़ कयो वञे। ख़बर अवां शेयर कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बरसातुनि ऐं पैदा थियल सूरत हाल ते इजलास थियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। वॾे वज़ीर पारां आबपाशी खाते खे मंछर ढंढ ऐं हमल ढंढ जी निगरानी करण जी हिदायत कई वई। अहम ख़बर आहे। अॼु गुड्डू बैराज जी सूरत हाल हेठे दर्जे जी ॿोॾि खां काफ़ी घटि आहे। जीअं ई मंछर में पाणी वधे इहो दरिया में छोड़ कयो वञे। वॾे वज़ीर जी हिदायत कई वई आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जिथे जिथे बरसाती पाणी बीठल आहे इहो बिना देर नेकाल करायो वञे। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा अपडेट्स आहिनि इजलास जे हवाले सां? जी बिल्कुल। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बारिशुनि बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर सीनियर सूबाई वज़ीर शहजीना मेमण, सईद गनी, मेयर कराची समेत चीफ सेक्रेटरी भी शरीक थिया आहिनि। इजलास में वज़ीर आला सिंध खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे त बरसातुनि बाबति जामशोरो जो जेको आबपाशी वारो सूबाई वज़ीर आहे उन बि ब्रीफिंग ॾिनी आहे त बरसातुनि जो स्पेल जारी आहे, अॼु राति ताईं जारी रहंदो। ॿिए तरफ़ मेट्रोलॉजिस्ट जेको सरदार सरफराज़ आहे उनजो बि चवणु आहे त हीउ जेको बरसातुनि जो सेशन आहे उहो अॼु राति ताईं पूरो थींदो आहे। ईंदड़ 13 खां 14 अगस्त खां जेको ॿीहर नओं बरसात जो सिलसिलो शुरू थींदो उनजे लाइ वज़ीर आला सिंध जो चवणु आहे त उपा वरिता वञनि। ॿिए तरफ़ वज़ीर जेको आबपाशी आहे उनजो चवणु आहे त बलोचिस्तान में जेको बरसात जो पाणी आहे उहो सिंध में हिन महिल ताईं दाख़िल न आहे थियो। हमल झील सतह जेकी आहे उनजी बि 4 जे घटि पाणी आहे। ॿिए तरफ़ दादू मोरो पुल वटि जेको आहे 120 क्यूसिक पाणी जो वहिकिरो जारी आहे। या ब्रीफिंग ॾिनी आहे वज़ीर आला सिंध खे आबपाशी वारे सूबाई वज़ीर। ॿिए तरफ़ वज़ीर आला सिंध जो चवणु आहे त ईंदड़ बरसातुनि बाबति तकड़ा उपा वरिता वञनि जीअं माण्हुनि खे बचायो वञे। वज़ीर आला सिंध जो चवणु आहे तमामु जेके कमिश्नर आहिनि उहे बि सैलाबी सूरत हाल खे मथे रखंदे उहे उपा वरितनि। ऐं कराची मलीर में बि कोरंगी मलीर ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि बाबति बि कमिश्नर कराची खे हिदायतूं कयूं आहिनि। इजलास में मेयर कराची मुर्तज़ा वाब समेत ॿिया शरीक थिया। टावर, गवर्नर हाउस, नर्सरी स्टाफ, जना गेट समेत जेके ॿिया रस्ता आहिनि उन उते बि पाणी कढण जूं जेको आहे हिदायतूं कयूं वियूं आहिनि। वज़ीर आला जो चवणु आहे त
ही बरसात जो सिलसिलो त ख़तम थियण वारो आहे, पर 13 खां 14 तारीख़ ताईं नओं स्पेल जेको आहे हुन लाइ बि तयारी कई वञे थी। ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।